वरी छा थी जो ये रड़ी थी करे? हाणे त इहो रोज़ जो मामूल थी वियो आहे। अहिड़ो कहिड़ो मामूल थी वियो आहे जंहिंजी मूंखे ख़बर न आहे? उफ, सदोरीअ चमाट आई हुई, अञा ताईं गल ॾुखे पियो। छा सदोरीअ तोखे चमाटूं आहिनि? टके जी माई आहे हुनजी इहा जुरत आहे जो तोखे चमाटूं थी हणे? सदोरी अकेली हुजे हा त मां बि घटि कोन कयांसि हा, पर वरी छा महरू बि वड़ी अथई छा? न न, महरूअ जो त मुंहुं में साव आहे। त पोइ बाक़ी ॿियो केरु आहे हिन घर में जंहिं सदोरी सां गॾिजी तोखे मारियो आहे? छॾियो सालार ख़ान, अव्हांखे इहो ॿुधाइण मां कहिड़ो फ़ाइदो? कहिड़ो तव्हां मुंहिंजे लाइ वञी छेड़ा कंदव, डंडा आणी हुननि जा मग़ज़ फाड़ींदव? इहा त पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों इहा त ख़बर पवे त मुंहिंजे ज़ाल सां विड़ियो केरु आहे? सदोरीअ जो पीउ सालिह ऐं तुंहिंजो भाउ नादिर। छा इहो सालिह असांजे घर में आयो? सालार ख़ान, जॾहिं खां सदोरी हिन घर में आई आहे न, उन जे माइटनि त रस्ता ठाहे छॾिया आहिनि हेॾे असां ॾे। अड़े एतिरो कुझु थी वियो आहे, इहो तूं मूंखे अॼु थी ॿुधाए? इहो नादिर आहे किथे? मूंखे पंहिंजी इज़त जो ख़्याल ई कोन्हे को। न न, हींअर त नादिर घर में ई कोन्हे को। ॿाहिरि वञी विढ़ंदव त माण्हू छा चवंदा? जॾहिं घर अचे त पोइ हिसाब किताब वठिजांसि। नादिर ऐं सदोरी काॾे भॼी वेंदा? वरी बि रहंदा त हिन ई घर में न। माण्हू नादिर जे मथे ते जेको इश्क जो भूत सवार आहे न, उहो लाहिणो पवंदो, ईअं न सुधरंदो। हाणे तव्हां थधा थियो। जॾहिं नादिर घर अचे न, पोइ इन मामले खे ॾिसजो। तूं रुगो वेठो मज़ो ॾिस त मां छा थो कयां। इहे पाण में अहिड़ो विढ़ंदा, अहिड़ो त वड़ी ढांगा थींदा जो या सदोरी बि यादि कंदी, महरू बि यादि कंदी, त आख़िरकार ही आहे छा? इन सालिह जे पेरनि हेठां अहिड़ी त ज़मीन कढंदुसि, अहिड़ी त ज़मीन कढंदुसि, रुगो चीकट ॿुधंदे, चीकट चीं चीं चीं। माना त नादिर ख़ान सालार जो दुश्मन थींदो ऐं महरू बि। पर मां तूं हाणे पंहिंजे नखियुनि सां वेही ॾिसजांइ, जहिड़ो कचे में पाण में सान विढ़ंदा आहिनि, टहूं हणंदा आहिनि हिक ॿिए खे, ईअं विढ़ंदा। सालार ख़ान खे अचण ॾे, पोइ ॾिस त मां जंड में कीअं थो बुकी विझां। पोइ रुगो जंड जा चीकट ॿुधजांइ, चीं चीं चीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।